दोस्तो ॻाल्हि कंदा आहिनि हिकिड़ो किसो आहे। हिकिड़ी औरत हूंदी आहे माई जेका ॿकरियूं चारींदी आहे। उन औरत जा 4 भाइर हूंदा आहिनि ऐं इहा औरत जेका हूंदी आहे सो हिकिड़ो राहब हूंदो आहे इबादतगार, उन जे भरिसां रिहाइश कंदी आहे। सो हिकु ॾींहुं राहब खे शैतान भुलाए विधईं। उबता सुबता दिलि में ख़्यालु आणे राहब औरत सां ज़ना करे विधो। ज़ना करण खां पोइ जॾहिं कुझु टाइम गुज़रियो त औरत खे हमल थी वियो, यानी पेट सां थी वई। जॾहिं औरत हमल सां थी वई त राहब अची परेशान थियो। साॻियो शैतान वरी मोटी आयुसि, अची राहब खे दिलि में ख़्यालु विधईं, तूं परहेज़गार माण्हू आहीं, इबादतगार माण्हू आहीं, इहा ॻाल्हि माण्हुनि खे ख़बर पवंदी, तुंहिंजी वॾी गिला थींदी, माण्हू तुंहिंजे मथां अलाए छा छा चवंदा। सो तूं परहेज़गार माण्हू आहीं, औरत खे मारे छॾ, अञो लाश किथे पूरे छॾ, जो कंहिंखे ख़बर बि कान का पवंदी। तो ते केरु शक बि कोन कंदो, तो राहब आहे, इबादतगार माण्हू आहे, कंहिंखे कहिड़ी ख़बर, तो ते को शक ई न कंदो। नेठि शैतान राहब खे भुलाए विधो। हिकु राति राहब मौक़ियो ॾिसी करे उन औरत खे मारे विधो। औरत खे मारे कंहिं साइड ते वञी खॾु खोटे उते औरत खे पूरे छॾियईं। जॾहिं राहब औरत खे पूरे जॾहिं वापसि आयो त शैतान वरी पंहिंजी शैतानगिरी में शुरू थी वियो। जेके छोकिरी जा 4 भाइर हुया, चइनी भाइरनि खे निंड में वञी, ख़्वाब में वञी, चइनी खे वञी सॼी हक़ीक़त ॿुधाई त तव्हांजी भेण खे मारियो वियो आहे, फलाणी जाते हुनजो लाश दफ़न थियल आहे। जॾहिं औरत जा 4 भाइर सुबुह जो उथिया त सभिनी जो साॻियो ई ख़्वाब, साॻी ॻाल्हि। ही विया उते लाश जी खोटराई कराइनि, हिननि ॾिठो त वाक़ई हक़ीक़त आहे, असांजी भेण ते दफ़न थियल आहे ऐं हिन खे राहब ई मारियो आहे। बादशाह वटि विया, बादशाह खे चइनि त असांजी भेण जेका आहे सो उन खे राहब मारियो आहे। बादशाह ऑडर ॾिनो त राहब खे गिरफ़्तार करे अचो। जॾहिं राहब खे गिरफ़्तार करे खयूं पिया अचनि रस्ते में त साॻियो शैतान राहब खे अची रस्ते में अची मिलियो। राहब खे चयईं, इहो सभु कुझु तोसां इहो मूं करायो आहे, जेकॾहिं तूं हिन महिल बि मुंहिंजी ॻाल्हि मञी त मां तुंहिंजी जान बचाए सघां थो। राहब पंहिंजी जान बचाइण जे ख़ौफ़ खां इन खां शैतान जी ॻाल्हि मञण ते राज़ी थी वियो। शैतान खे चयईं त कहिड़ी ॻाल्हि आहे जेका मां तुंहिंजी मञां। शैतान चयो, तूं मूंखे सजदो कर। जॾहिं मौत जे भउ खां, ख़ौफ़ खां, लालच खां राहब शैतान खे सजदो कयो त शैतान खिली ॾिनो। चयईंसि त मां तोसां गॾु हाणे न आहियां, मां त सिर्फ़ु अलाह जी ज़ात खां डिॼंदो आहियां। सो ईअं ई राहब पंहिंजो ईमान विञाए वेठो ऐं बादशाह बि हिन खे फांसी जी सज़ा ॾेई छॾी। सो अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक असांखे शैतान जे शर खां बचाए ऐं असांजो ईमान कामिल रखे।